بسم الله الرحمن الرحيم. بسم الله الرحمن الرحيم. سید رضی رحمت اللہ علیہ पंहिंजे ذوق मुताबिक़ जंहिंजो ذوق इंतहाई आला हुयो अमीर المومنین علیہ السلام जी बलागत जे बेकरां बहर मां हिकु कोज़ो तश्कील ॾिनो जंहिंजो नालो हुन नहजुल बलागा रखियो ऐं नहजुल बलागा जे इंतिखाब में बि सैयद रज़ी जो हिकिड़ो कमाल आहे, हिकिड़ो इब्दा, जीअं असां चवंदा आहियूं इब्दा यानी नई ईजाद आहे। त शुरूअ में ख़ुतबनि जी तरतीब, उन खां पोइ ख़तनि जी तरतीब ऐं उन खां पोइ अक़वाल ज़रीन जी तरतीब, ऐं उन में बि लिहाज़ रखियो वियो आहे जिन मौज़ूआत जो, उन्हनि मौज़ूआत जो जंहिंखे असां उसूल दीन ऐं फ़ुरूअ दीन चवंदा आहियूं। त नहजुल बलागा जेके ख़ुतबा आहिनि इमाम अलैहिस्सलाम जा, उहे जीअं उसूल दीन ते मुश्तमिल आहिनि ईअं फ़ुरूअ दीन ते बि मुश्तमिल आहिनि। या मां ईअं खणी चवां त मुख़्तसर तौर इनवान ॾियां त नहजुल बलागा जा जेके बि अनावीन आहिनि, जेके बि ख़ुतबा ऐं ख़त आहिनि ऐं अक़वाल ज़रीन आहिनि, उहे अक़ाइद, अख़लाक ऐं अहकाम ते मुश्तमिल आहिनि। सो अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जो जेको कलाम आहे उहो सॼो खणी उसूल दीन में आहे, फ़ुरूअ दीन में आहे, यानी अक़ाइद, अहकाम ऐं अख़लाक ते मुश्तमिल आहे, माशरती उलूम ते मुश्तमिल आहे। माशरती उलूम खां अलावा जेके बि उलूम अॼु जे दुनिया में मुतारिफ़ आहिनि, तमामु उलूम ते हावी आहे नहजुल बलागा। फ़र्क़ु इहो आहे त हर इंसान जे लाइ ज़रूरी आहे त नहजुल बलागा खे इन दिक़त सां मुतालियो करे। जेकॾहिं को मुफ़स्सिर आहे त उनखे नहजुल बलागा तफ़सीर जो किताब नज़र ईंदो, जेकॾहिं को फ़क़ीह आहे त उनखे नहजुल बलागा फ़िक़ह में किताब नज़र ईंदो, जेकॾहिं को मुहद्दिस आहे त उनखे नहजुल बलागा हदीस जी सूरत में हिकिड़ो किताब नज़र ईंदो, जेकॾहिं को मुतकलिम आहे त उनखे नहजुल बलागा मुतकलिमीन जा जेके दलाइल आहिनि पंहिंजे फ़नी लिहाज़ सां उन्हनि ते मुश्तमिल हिकिड़ो मुकम्मल किताब नज़र ईंदो। अहिड़ीअ तरह जेकॾहिं को मुअर्रिख़ आहे त उन वटि नहजुल बलागा तारीख़ ऐं सीरत जो हिकिड़ो किताब नज़र ईंदो। तो हर इंसान जो जेको ज़ौक़ आहे उन ज़ौक़ मुताबिक़ जॾहिं हू मुतालियो करे थो किताब नहजुल बलागा जो, त नहजुल बलागा खे पंहिंजे मक़सद तहत पाए थो, तारीख़ में पाए थो, हदीस में पाए थो ऐं अक़ाइद में पाए थो। इन लिहाज़ सां मां जीअं अर्ज़ु कयो त नहजुल बलागा जा जेके बि मौज़ूआत आहिनि जो मुख़्तसर को ख़ुलासो असां चऊं ऐं फ़ुरूअ दीन ते मुश्तमिल आहे। लिहाज़ा मां मुनासिब सम्झां थो त कुझु हर बाब मां मिसाल ज़िक्र कजे। थोड़ी जो तवील भी आहिनि, उहे सभु हर ख़ुतबो तक़रीबन अमीर अलैहिस्सलाम जो तौहीद जे कंहिं न कंहिं नुक़्ते ते ॿधल आहे। सो ख़ासि तौर पहिरियों जेको ख़ुतबो आहे अमीर मोमिनीन अलैहिस्सलाम जो, उन में तौहीद जो हिकु बयान बि चइजे, ऐं या ईअं चइजे मुतकलिम जेकॾहिं पंहिंजी नज़र सां ॾिसंदो त उनखे बुरहान इनी बि चवंदो या बुरहान नज़म बि चवंदो, या जेको आहे सो उनखे दलील फित्री भी चवंदो। सो इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था नहजुल बलागा जे पहिरें ख़ुतबे में, फबअस फीहिम रुसुलहु ववातर इलैहिम अंबियाअहु, त अल्लाह पंहिंजी मखलूक में पंहिंजा रसूल मोकिलिया ऐं पंहिंजा अंबिया मोकिलिया। गर्द शाही लियस्तअदु मीसाक़ फितरती, नुक़्तो हिते आहे मुतकलिम जेकॾहिं हूंदो ऐं अहले मार्फत जेकॾहिं हूंदो त हिन नुक़्ते ऐं हिन जुमिले खे अहमियत ॾींदो, लियस्तअदु
मीसाक फितरती, ताकि मखलूक पंहिंजो फितरत में जेको अहद कयो हो रब्बुल आलमीन सां उनखे अदा करे। छो जो अंबिया ऐं रसूल जेके बि आहिनि मखलूक खां अची तक़ाज़ा कंदा त तव्हां उहो अहद यादि कयो जेको रब्बुल आलमीन खे ॾेई आया हो, ऐं उहो इक़रार यादि कयो जेको आलम ज़र में तव्हां करे आया आहियो। लियस्तादू मीसाक फितरती वयुसीरू दफ़ाइनल उकूल। हाणे इहो आहे त युसीरू दफ़ीनो चइबो आहे कंहिं बि लिकियल शइ खे। हिते मक़सदु इहो आहे मुतकलिम अची चवंदो ताकि फितरती आहे उन जे पंहिंजो उन में वञी करे ऐं गौर फ़िक्र सां गौर फ़िक्र जा जेके बि नतीजा ऐं तरीक़ा आहिनि सभिनी खे इस्तेमालु करे ताकि अल्लाह जी वहदानियत उन जे लाइ रोशन थिए ऐं अल्लाह जी जेका वहदहू ला शरीक ज़ात आहे उहा उन जे लाइ रोशन थिए, अल्लाह जी मार्फत उन लाइ रोशन थिए। छाकाणि जो अमीर अलैहिस्सलाम जो जेको इहो कलाम आहे उहो अहिड़ो ई कलाम आहे जेको क़ुरान वांगुरु हिदायत जो कलाम आहे। जीअं मां पहिरियों बि अर्ज़ु कयो त मुतकलिम जेकॾहिं हूंदो त उनखे पंहिंजे मैदान में मुतकलिम जो हिकिड़ो इल्म कलाम में मुस्तदिल किताब ॾिसंदो। वयुरूहुम आयातल मुक़दरह, अल्लाह जी तमामु कुदरतुनि जूं जेके बि निशानियूं आहिनि उहे उन्हनि खे ॾेखारनि छा मतिलबु, यानी उन्हनि खे तंबीह कनि त जेके बि अल्लाह जी कुदरतूं आहिनि हिन काइनात में ख़ुदि इंसान जी ज़ात खां शुरू कयो। इंसान जी ज़ात खां जॾहिं शुरू कंदासीं त तॾहिं जेको आहे सो फी अनफुसिहिम आयातुन, यानी ख़ुदि इंसान जी ज़ात में बि अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जे वजूद ऐं अल्लाह जे जेको आहे सो मार्फत ते दलील ऐं निशानियूं मौजूदु आहिनि। इन खां अलावा अमीर अलैहिस्सलाम जेको आहे सो अल्लाह जूं तमामु सिफ़ात सबूतिया, सिफ़ात कमाल जीअं असां चऊं या सिफ़ात जमाल असां चऊं या सिफ़ात सल्बी इल्म कलाम में इहे मौजूदु आहिनि, उहे ज़िक्र थियल आहिनि। अहिड़ी तरह इमाम अलैहिस्सलाम जेको आहे सो पंहिंजे मुख़्तलिफ़ ख़ुतबनि में हर मखलूक मां कंहिं न कंहिं मखलूक जो ख़ासि तौरु ज़िक्र कयो आहे। जीअं मलाइकनि जो ख़ासि तौरु ज़िक्र कयो आहे। जीअं मतिलबु मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, जेको अमीर अलैहिस्सलाम जेको आहे सो केविल जो मिसाल ज़िक्र कयो आहे त अल्लाह जेको आहे सो केवल नंढे में नंढी शइ आहे उहा ख़लक़ कई आहे। उनखे अल्लाह शऊर ॾिनो आहे त 6 महीना पंहिंजो रोज़गार ॻोल्हे ऐं उन्हनि 6 महीननि में बाक़ी 6 महीननि जे लाइ पंहिंजे रिज़्क खे कठो करे रखे ऐं गॾु करे ज़ख़ीरो करे रखे। हाणे इहो मां इहो अर्ज़ु करणु थो चाहियां त छा अमीर अलमोमिनीन अलैहिस्सलाम सिर्फ़ु फ़न ख़िताबत ॾेखारणु पियो चाहे या पंहिंजी फ़साहत ऐं बलागत खे बयानु करणु पियो चाहे, जिन जी फ़साहत ऐं बलागत में कोई शक न हुयो। उन वक़्त जा अरब जेके मुखातिबीन साम्हूं हुया अमीर अलमोमिनीन अलैहिस्सलाम जी फ़साहत ऐं बलागत में कोई उन्हनि वटि शक शुबो न हुयो त बाक़ी छा मक़सदु हुयो। न ख़िताबत मक़सदु हुई, न बलागत ऐं फ़साहत खे बयानु करणु मक़सदु हुयो, बल्कि मक़सदु इहो हो त उहे मवारिद इंसान जे अॻियां पेश कजनि, हिकु अक़ुलमंद इंसान जे अॻियां पेश कजनि, जिन जे ज़रिए हुन वटि अल्लाह जी मार्फत हक़ीक़ी हासिल थिए। त ॾिसो अल्लाह जी जेका जेकॾहिं अल्लाह जे मार्फत जी हक़ीक़त ताईं नथा पहुची सघूं त घटि में घटि एतिरो पहुची था सघूं त अल्लाह जी कुदरत जो नज़ारो त ॾिसो त अल्लाह से नंढे में नंढी जेका मखलूक पैदा कई आहे उनखे अल्लाह केॾी शइ अता कई आहे। अहिड़ी तरह बाक़ी शयूं बि आहिनि अमीर अलैहिस्सलाम जेके ख़िलक़त जे मैदान में ज़िक्र कयूं आहिनि, उहे अमीर अलैहिस्सलाम ज़िक्र कयूं आहिनि ताकि इंसान खे मार्फत हासिल थिए और रब जे बारे में ऐं रब जी सिफ़ात जे बारे में उनखे मार्फत हासिल थिए। जीअं जेको आहे सो अमीर अलमोमिनीन अलैहिस्सलाम फरमायो आहे त अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी बतन ख़फ़ियातिल उमूर दल्लत अलैहि आलामुद दुहूर, यानी इहो हिकिड़ो बुरहान इन्नी मुतकलिमीन चवंदा आहिनि हिनखे त रब्बुल आलमीन अल्लाह साईं जेको आहे काइनात जेका मौजूदु आहे
जेका बि काइनात नज़र में अचे थी उहा पूरी काइनात अल्लाह जे वजूद ते, अल्लाह जी वहदानियत ते दलालत थी करे। हालांकि अल्लाह जो जेकॾहिं मुतकल्लिमीन जेके फ़लसफ़ी आहिनि उहे चवंदा आहिनि बुरहान लिमी, जॾहिं आहे त बुरहान इन्नी जी असांखे ज़रूरत न आहे। पर जीअं त आम इंसान बुरहान इन्नी जो ज़रूरतमंद हूंदो आहे, लिहाज़ा अमीर अलैहिस्सलाम फरमाइनि था दल्लत अलैहि आलामुद ज़ुहूर, काइनात में जेका भी शइ मौजूद आहे, अफलाक खां वठी यानी ज़मीन खां वठी आसमान ताईं जेका भी मखलूक मौजूद आहे, या सब जो सब अल्लाह जी कुदरत जे बावजूद अल्लाह जी वहदानियत ऐं ख़ालिकियत जे अज़मत ते दलालत करे थी पई। ऐं इन खां अलावा जेको आहे सो नुबूअत जो ज़िक्र ख़ुसूसन जेको आहे सो अमूमन ज़िक्र थियल आहे अमीर इस्लाम जे कलाम में, ऐं ख़ासि तौर कुझु अंबियान जो बि ज़िक्र थियल आहे अमीर अलैहिस्सलाम जे कलाम में। मां उन मां हिकु मक़्तब पढ़ां थो पियो, वस्तफ़ा मिन वलदिही अंबियाअन। पहिरियां जेको आहे सो अमीर अलैहिस्सलाम फरमाए थो अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, उन खां बाद में आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां अंबियान खे इंतिखाब कयो। हिकिड़ो उमूमी तारुफ़ आहे अंबियान जे लाइ। उन खां अलावा बाक़ी इलाही सारनि ख़ुतबनि में ज़िक्र आहे अंबियान रसूलनि जो, जीअं जेको आहे सो हिन ई मक़्तब में आहे त लम यख़्लिल्लाह ख़ल्क़हू मिन नबिय्यिन औ मुरसल, अल्लाह पंहिंजी कंहिं बि मख़लूक खे ख़ाली न छॾियो आहे नबी ऐं मुरसल खां, यानी जेके बि उम्मतूं आहिनि अल्लाह जी मख़लूक में उन्हनि सभिनी ॾे या त नबी मोकिलियो वियो आहे, या रसूल मोकिलियो वियो आहे, या को न को किताब उन्हनि ॾांहुं नाज़िल कयो आहे, बग़ैर हुज्जत ऐं दलील जे मख़लूक खे अल्लाह छॾियो ई न आहे। लिहाज़ा इहो फ़लसफ़ो आहे हिन आयत जो, ताकि क़यामत ॾींहुं तव्हां हुज्जत क़ाइमु न कजो अल्लाह जे मथां त को रसूल तूं कोन मोकिलियो हुयो। सो जीअं तौहीद ऐं अल्लाह जे इन उसूल दीन मां इन असुल ॾांहुं मारिफत जो बयानु मौजूदु आहे नहजुल बलागा में, ईअं नुबूअत जो जेको असुल आहे उन जे बि तमामु शुकूक जो ज़िक्र मौजूदु आहे नहजुल बलागा में। अहिड़ी तरह इमामत जो ज़िक्र मौजूदु आहे नहजुल बलागा में। मां मुख़्तसर इहो पढ़ा हिन ई ख़ुतबे में, फख़ल्लफ़ फ़ीकुम कमा ख़ल्लफ़तिल अंबियाउ फ़ी उममिहिम, अल्लाह जे रसूल आख़िरी नबीअ तव्हां में पंहिंजो जानशीन मुक़ररु कयो उन सुन्नत इलाही मुताबिक़ जीअं तमामु अंबिया पंहिंजी उम्मतनि में पंहिंजो जानशीन मुक़ररु कंदा आया हुआ। छो जो लम युतरकूहुम हमलन बग़ैर तरीक़िन वाज़िहिन वला अलमिन क़ाइम, अल्लाह जे अंबियान मां कंहिं बि नबीअ पंहिंजी उम्मत खे ईअं छुड़वाग न छॾियो हुयो बग़ैर कंहिं सिधे रस्ते जे ऐं बग़ैर कंहिं निशान जेको राह निशान हुजो उहो क़ाइमु कर। राह निशान मुमरा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर नबी जो वसी ऐं हर रसूल जो वसी ऐं इमाम जान नशीन आहे। सो इन खां अलावा मुख़्तसर इहो मिसाल मूं ॾिनो हुयो, हिकिड़ो क़यामत मुतालिक़ अमीर अलैहिस्सलाम जो कलाम आहे, व तसर्रमतिल उमूर व नक़ज़तिद दुहूर व अज़िफ़ल नुशूर फ़अख़रजहुम मिन दराहिल क़ुबूर, यानी जाते अमीर अलैहिस्सलाम जो क़यामत जे मारिफ़ में कलाम मौजूदु आहे, उन्हनि तमामु मारिफ़ मां हिकिड़ो मां नंढिड़ो मक़्तब बतौर मिसाल पेश कयो आहे त जॾहिं काइनात जी हीअ धरम भरम थींदी, निज़ाम काइनात ख़तमु थींदो ऐं ज़माने जी इंतिहा थी वेंदी ऐं नुशूर यानी क़यामत लाइ माण्हुनि खे उथारियो वेंदो त अल्लाह साईं सभिनी माण्हुनि खे पंहिंजे लहदनि मां उथारींदो हिसाब किताब जे लाइ। तो अहिड़ीअ तरह जेको आहे सो तमामु उसूल जी मारिफ़ जो ज़िक्र आहे नहजुल बलागा में, ऐं ईअं ई फुरूए दीन जो बि ज़िक्र आहे नहजुल बलागा में। जीअं जेको आहे सो इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था त तआहदु अम्र सलाती व हाफ़िज़ू अलैहा व तक़र्रबू बिहा फ़इन्नहा अलल मुअमिनीन किताबम मौक़ूता। बतौर मिसाल ये इमाम अलैहिस्सलाम जो मूं कलाम पेश कयो आहे, वरना इमाम अलैहिस्सलाम जो कलाम जेको आहे सो घणो ई इन शइ मौज़ू ते मुश्तमिल आहे, मुख़्तलिफ़ उन में मक़ासिद आहिनि इमाम अलैहिस्सलाम जा।
छो जो इमाम अलैहिस्सलाम जो कलाम मुख़्तलिफ़ मवाक़े में इस्तेमाल थियल आहे। तो नमाज़ खे अहमियत ॾियो ऐं उन जी हिफ़ाज़त कयो ऐं अल्लाह वटि क़ुर्ब हासिल करिणो अथव त नमाज़ ज़रिए हासिल कयो। सौम शहर रमज़ान जुन्नतुम मिनल इक़ाब, माह रमज़ान जो जेको महीनो आहे बतौर मिसाल जेको आहे फ़लसफ़ो इमाम अलैहिस्सलाम ज़िक्र कयो आहे। माह रमज़ान जो महीनो में जेके रोज़ान जो फ़लसफ़ो इहो आहे त क़यामत ॾींहुं इक़ाब खां ढाल हूंदो। वफ़रज़ अलैकुम हज बैतिहिल हराम अल्लज़ी जअलहु क़िबलतन लिल अनाम, अल्लाह पंहिंजे खाना काबा जो हज तव्हां ते फ़र्ज़ कयो, जंहिं खाना काबा खे पूरी इंसानियत लाइ क़िबलो बि करार ॾिनो। फ़इनल जिहाद बाबुन मिन अबवाबिल जन्नह फ़तहहु अल्लाहु लिख़ासति औलियाही, जिहाद जन्नत जे दरवाज़नि मां हिकु दरवाज़ो, ख़ुसूसियत जिहाद जी इहा आहे इमाम अलैहिस्सलाम जे कलाम में मुताबिक़ त जिहाद मख़सूस आहे, यानी जिहाद जी सआदत अल्लाह पंहिंजे ख़ासि वलीअ खे अता कंदो आहे। जेकॾहिं को मुजाहिद आहे त सम्झे त अल्लाह जी ख़ासि नज़र करम उन इंसान ते आहे। त इन खां अलावा जेको सो तमामु मारिफ़ बयानु थियल आहिनि। मां हिकिड़ो अहम नुक़्तो सम्झंदे ज़िक्र थो कयां। फ़इनल अम्र बिल मारूफ़ वन्नही अनिल मुनकर लख़ुलुक़ानी मिन ख़ुलुक़िल्लाह, अज़ीम ताबीर इमाम अलैहिस्सलाम जी हिन कलाम में त नही अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर अल्लाह जे अख़लाक मंझां ॿ अख़लाक आहिनि। यानी तव्हां छा था सम्झो त एतिरी अहमियत तौरु ज़िक्र कयो वियो आहे इन अमर बिल मारूफ़। इन खां अलावा बि तारीख़ बि ज़िक्र आहे, नहजुल बलागा में घणियूं शयूं ज़िक्र आहिनि जंहिंजो वक़्तु अगरि तफ़सीली कॾहिं मिलियो त मोमिनीन जी ख़िदमत में पेश कबो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।